आलिमन हिकिड़ो वाक़ियो किताब में लिखियो आहे क़ुरान जे ताल्लुक़ जी निस्बत सां, क़ुरान जी मोहब्बत जी निस्बत सां, त हिकिड़े इलाइक़े में को शख़्स फ़ौत थी वियो, वारिस उन जी क़बर ठाहिण जे लाइ क़ब्रस्तान विया। जॾहिं क़बर ठाहिण लॻा, ज़ाहिरा क़बर इंसान उते ठाहींदो आहे जिथे अॻ में क़बर न हुजे, उते पंहिंजो मुर्दो दफ़न कंदो। जॾहिं उन्हनि क़बर खोटी त भर में का ॿी क़बर ज़ाहिर थी ऐं उन क़बर में कफ़न बि उन्हनि खे कुझु हिसो नज़र आयो, जेको कफ़न उन्हनि खे ईअं महसूस थिए पियो शायदि को ताज़ो मुर्दो दफ़न थियल आहे। ऐं उन क़बर मां बि उन्हनि खे अजीब क़िस्म जी ख़ुशबू महसूस थिए पई। ॿाहिरां क़बर जो निशान बि न आहे, पुराणी कंहिं ज़माने जी क़बर आहे, पर अंदरों ईअं लॻे थो कंहिं ताज़ो मुर्दो दफ़न कयो आहे। जॾहिं उन्हनि इहो मंज़र ॾिठो त उन्हनि खे बि ताजुब थियो, को अल्लाह जो वली दफ़न हूंदो, कंहिं बुज़ुर्ग जी क़बर हूंदी, या इन शख़्स को अहिड़ो अमल कयो हूंदो जंहिंजे करे अॼु बि इन जी क़बर मां ख़ुशबू थी अचे। इलाइक़े वारनि खां पुछा कयूं हिते केरु दफ़न आहे, कंहिंजी क़बर हुई? पोइ इलाइक़े वारनि ॾसियो त इहो शख़्स फिलाणे इलाइक़े जो आहे, इन जी घरवारी पोड़ी आहे, ज़िंदा आहे, पर इहा क़बर इहो शख़्स कई साल अॻ में वफ़ात करे वियो, इन जी क़बर आहे। पोइ इहे माण्हू उन औरत जे घर विया ताकी उहो अमल पुछऊंसि, उहा नेकी ऐं उहा इबादत पुछऊंसि, ताकी असां बि उहा इबादत कयूं। उन जे घर हलिया विया, उन खां पुछा कयूं त असां सां ही वाक़ियो पेश आयो आहे, तुंहिंजे मुड़ुस जी क़बर में इहो मंज़र असां ॾिठो आहे। हाणे इहो ॿुधाए त तुंहिंजे मुड़ुस जी अहिड़ी का इबादत, को ख़ासि अमल जंहिंजे करे उन सां इहो क़बर में रवैयो आहे, इहा उनखे सआदत मिली आहे क़बर जे अंदरि। त उन औरत चयो त मुंहिंजो मुड़ुस आम मुसलमाननि वांगुरु मुसलमान हुयो, नमाज़ पढ़ंदो हुयो, रोज़ेदार हुयो, सिर्फ़ु हिकिड़ी शइ उन में मूंखे अजीब लॻंदी हुई त जॾहिं बि मस्जिद नमाज़ पढ़णु वेंदो हुयो, फजर जी नमाज़ खां जॾहिं वापसि घर ईंदो हुयो त असांजे घर में क़ुरान मौजूदु आहे, उहो क़ुरान खोले झोली में रखी क़ुरान खे ॾिसी ॾाढो रोईंदो हुयो। क़ुरान खोले क़ुरान जे अखरनि जे मथां हथ रखी रोईंदो हुयो ऐं चवंदो हुयो अल्लाह सही मां पंहिंजी ग़फ़लत जे करे क़ुरान न सिखी सघियो आहियां, न पढ़ी सघियो आहियां, मूंखे ख़बर न आहे त ही क़ुरान में छा लिखियल आहे, काश मां पढ़ा हा, पर मां पंहिंजी ग़फ़लत जे करे क़ुरान न पढ़ी सघियो आहियां। पर रब साईं हे जेको बि लिखियल आहे सच लिखियल आहे। बसि इहे जुमिला चवंदो हुयो ऐं क़ुरान जे अखरनि जे मथां आंगुर घुमाईंदो हुयो, या अल्लाह मूंखे ख़बर न आहे त ही छा लिखियल आहे, पर जे कुझु बि लिखियल आहे सच लिखियल आहे। हाणे उन शख़्स जी क़ुरान सां हिकिड़ी मुहबत आहे, हिकिड़ो ताल्लुक़ आहे, ऐं पंहिंजे अंदरि पशेमानी या शर्मिंदगी आहे त मां क़ुरान न पढ़ी सघियो आहियां। इंसान खे कम अज़ कम एहसास हुजे त मां जे अंदरि कमज़ोरी आहे, मां अल्लाह जी इबादत न करे सघियो आहियां, क़ुरान न सिखी सघियो आहियां। इन शइ जो एहसास त पंहिंजे दिलि में इंसान पैदा करे। असां एतिरा गाफ़िल आहियूं जो असांखे नमाज़ छॾण जो बि अफ़सोस न हूंदो आहे। केतिरियूं ॾींहं में नमाज़ूं हलियूं वेंदियूं आहिनि। नबी साईं जी हदीस मुबारक आहे, जंहिं शख़्स जी हिकिड़ी नमाज़ क़ज़ा थी वई ॼण त उन जी सॼी दुनिया तबाह थी वई। जेतिरो इंसान खे पंहिंजी सॼी मिल्कियत, अहलो अयाल, घर बार तबाह थियण में नुक़सान महसूस थींदो आहे,
एतिरो नबी साईं फरमायो हिकिड़ी नमाज़ जे छॾण जो नुक़सान।